नाज़रीन, दादू जी अदालत डीसी दादू समीउल्लाह, निसार अली शेख एडमिनिस्ट्रेटर मेहड़ फहीम लाखिर एडमिनिस्ट्रेटर कैंट शाह सोनू खान चांटियो ऐं एडमिनिस्ट्रेटर दादू जुल्फकार जतोई ते केस दाखिल करण जा हुक्म जारी करे छॾिया आहिनि। फरीदाबाद वेझो बाहि जे वाक़े में कामुरनि जी नाअहली ऐं गफ़लत सबब इंसानी जानियूं ज़ाया थियण ते दादू जे वकील पारां अदालत में पिटीशन दाखिल कराई वई हुई। सीनियर वकील पीर गुलाम मोहम्मद उर्फ पीर हनी तरफ़ां फरीदाबाद में इंसानी जानियूं ज़ाया थियण जो ज़िम्मेवार कामुरनि खे करार ॾींदे सेशन जज जी अदालत में पिटीशन दाखिल कराई वई हुई। दाखिल करायल पिटीशन में इंसानी जानियूं ज़ाया थियण जा ज़िम्मेवार डीसी दादू, एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी मेहड़, एडमिनिस्ट्रेटर कैंट शाह ऐं एडमिनिस्ट्रेटर दादू खे धुर बणायो वियो हो। एडिशनल सेशन जज मॉडल ट्रायल कोर्ट नदीम बदर काज़ी जी अदालत मथे ॼाणायल कामुरनि खे अॼु तलब कयो हो। डीसी दादू ऐं ॿिया कामुरा अदालत में पेश न थिया। अदालत केस दाखिल करण जा हुक्म जारी करे छॾिया, जंहिं बाद अदालत मथनि केस दाखिल करण जा हुक्म जारी करे छॾिया आहिनि। नाज़रीन, अवांखे अहम ख़बर हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त दादू जी अदालत डीसी दादू समीउल्लाह, निसार अली शेख एडमिनिस्ट्रेटर मेहड़ फहीम लाखिर, एडमिनिस्ट्रेटर कैंट शाह सोनू खान चांडियो ऐं एडमिनिस्ट्रेटर दादू जुल्फकार जतोई ते केस दाखिल करण जा हुक्म जारी करे छॾिया आहिनि। फरीदाबाद वेझो बाहि जे वाक़े में कामुरनि जी नाअहली ऐं गफ़लत सबब इंसानी जानियूं ज़ाया थियण ते दादू जे वकील पारां अदालत में पिटीशन दाखिल कराई वई हुई। सीनियर वकील पीर गुलाम मोहम्मद उर्फ पीर हनी तरफ़ां फरीदाबाद में इंसानी जानियूं ज़ाया थियण जो ज़िम्मेवार कामुरनि खे करार ॾींदे सेशन जज जी अदालत में पिटीशन दाखिल कराई हुई। दाखिल करायल पिटीशन में इंसानी जानियूं ज़ाया थियण जा ज़िम्मेवार डीसी दादू, एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी मेहड़, एडमिनिस्ट्रेटर कैंट शाह ऐं एडमिनिस्ट्रेटर दादू खे धुर बणायो वियो हो। एडिशनल सेशन जज मॉडल ट्रायल कोर्ट नदीम बदर काज़ी जी अदालत मथे ॼाणायल कामुरनि खे अॼु तलब कयो हो। डीसी दादू ऐं ॿिया कामुरा अदालत में पेश न थिया। अदालत केस दाखिल करण जा हुक्म जारी करे छॾिया, जंहिं बाद अदालत मथनि केस दाखिल करण जा हुक्म जारी करे छॾिया आहिनि।